तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03342176714 034 21 76 714। मोटी दस तोखे प्यार दींदस मां तुंहिंजो आहियां वेझो कोन थींदस। उनजो मोटी दस मां प्यार दींदस मां तुंहिंजो आहियां वेझो कोन थींदस। टुटी वाइदो वियो एच विसरे नथो करे दिल जो दीवानी सुर ॾेयो निशान आहियां रोई थको एच विसरे नथो आहियां रोई थको एच विसरे नथो। ॾिठे साल थी विया अहिड़ा हाल थी विया मुंहिंजा चरण जहिड़ा सफ़ा ख़्याल थी विया। ॾिठे साल थी विया अहिड़ा हाल थी विया मुंहिंजा चरण जहिड़ा सफ़ा ख़्याल थी विया। कहिड़ो ॾोह हुयो एच विसरे नथो कहिड़ो ॾोह हुयो एच विसरे नथो करे दिल जो दीवानी सुर ॾेयो निशान आहियां रोई थको एच विसरे नथो आहियां रोई थको एच विसरे नथो। बराबर